जी नाज़रीन, ठुल तालुक़े जे मुख़्तलिफ़ थाणनि अंदरि वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ खोसा इदाद पारां प्रेस क्लब ठुल अॻियां एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिन जो छा चओ। खोसा इदाद सूबा सिंध जो प्रेसिडेंट आहियां। अगरि मां एहतजाज जो कॉल ॾियां त हर जॻह ते थी सघे थो कॉल, पर असां पोइ बि इंतज़ामिया सां तामन करे रहिया आहियूं त बाबा शायदि असांजो सामान वापसि अचे। मुंहिंजी बाइक वई आहे, सॼी दुनिया जे दोस्तनि खे ख़बर आहे, सोशल मीडिया ते हलियो आहे। SP साहिबु कहिड़ो एक्शन उन ते वरितो। हिते हुयो पंहिंजो SHO लालो अयाज़ पठान। उन खां पोइ वरी ठुल में ही चाचो आहे, चाचे जो नालो चाचे शेर खान जे घर में ज़बरदस्ती घिरी करे हिनजी नियाणियुनि खे धक हणी करे बदमाशियूं करे मींहुं काए विया। उन खां पोइ असांजो ॿियो हिकिड़ो भाउ आहे ठुल में, उन जी मींहुं कढी विया। उन खां पोइ C सेक्शन जे हद में तव्हां C सेक्शन SHO जी नाअहली ॾिसो, 2 रातनि में घणियूं चोरियूं थियूं आहिनि। 3 रातनि में 2 दफ़ा हिकिड़े घर मां चोरी थी वई आहे, हिकिड़ी में निकिरी वई आहे। उन खां पोइ हिकिड़ी मज़लूम औरत आहे, जेका औरत बेवा आहे, उन जा मज़लूम ॿार सोशल मीडिया ते हलिया आहिनि, माज़ूर आहिनि। उन औरत जे घर में घिरी करे उन जा मींहं पंहिंजो गऊं कढणु, उन जो सामान उछलराइणु, ॻड़ी सन SHO जे हथ मां। तव्हांजो हाजी ग़ुलाम रसूल खान जे ॻोठ मां अदो ही आहे। तव्हां ॾिसो हिन जे घर मां सामान निकिरी वियो आहे। ॾींहुं राति SHOs जेके आहिनि त असांखे आसरा ॾेई रहिया आहिनि। असीं इंतज़ामिया खे चऊं था फिलफोर इन ते एक्शन वरितो वञे। कयूं था कॾहिं असां SHO साहिब खे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजो सामान जल्द जल्द वापसि कयो वञे। अगरि असांखे सामान पंहिंजे टाइम ते न मिलियो, 2 ॾींहं जो मोहलत असां खां SHO वरितो आहे। अॼु ॾींहुं ताईं अॼु हफ़्तो गुज़री वियो आहे, उनजे बावजूद बि अञा ताईं SHO असांखे को रद्द अमल न ॾिनो ऐं असांखे सामान बि वापसि न ॾिने। ऐं असां मुतालबो कयूं था SP साहिब खे, IG खे, DIG खे असां सां इंसाफ़ कयो वञे। बदअमनी जो सबबु इहो आहे सियासी सिफारिशी कल्चर। जेसि ताईं इनखे ख़तमु न कयो वइबो, सुवाल ई पैदा न आहे बदअमनी ख़तमु थिए। ऐं ही पुलिस वारा कारी वर्दी जे रूप में ही धाड़ियल आहिनि। जेके धाड़ियल खणी वेंदा आहिनि उहे भुंग वठी छॾे ॾींदा आहिनि। ही जेको आहे सो अहिड़ा धाड़ियल आहिनि जेके काटन कल्चर जेको मिडिल क्लास माण्हू उन लाइ ई अज़ाब आहिनि। पुलिस ऐं जेल सुधार असला जो घर हूंदा, पर हिते असांजी सिंध पुलिस असां ग़रीबनि जे लाइ, मिसकिन जे लाइ अज़ाब बणियल आहिनि। उहा जेका बदअमनी थी रही आहे चइनी पासनि खां, उनजे ख़िलाफ़ु असांजी जेका हीअ रैली आहे, असीं पुरअमन शहरी आहियूं। खोसा क़ौम हिकु पुरअमन शहरी आहे, खोसा क़ौम हिकु अमन जी निशानी आहे। सो इन जे लाइ असां निकिता आहियूं। असीं SSP जेकाबाद खां मुतालबो कयो था, जेके मज़लूम खोसा क़ौम जी चोरी थी वई आहे, जेके घर में खाइण जे लाइ न आहे, उन में जेको पियो अलाह ताला उहे चोर ॿुहारे विया आहिनि। ऐं अफ़सोस सां चवणो पए थो C सेक्शन जो SHO उन्हनि चोरनि सां मिलियल आहे। उहो पाण वेही करे उते डकैती चोरियूं कराए थो, पुरअमन शहरियुनि खे तकलीफ़ ॾिए थो। असीं अमन जे कॾहिं बि हथियार खया न आहिनि। असीं हमेशह अमन जो ई दामन न छॾियो आहे। असीं हमेशह अमन सां रहिया आहियूं। पूरी तारीख़ गवाह आहे। असां किथे बि पर काथे भॻो न आहे, का वण जो को चोटी न आहे भॻी। मां जमीतुल उलमा इस्लाम तालका ठुल जे जनरल सेक्रेटरी जी हैसियत सां हिन मज़लूम जे एहतजाज में शामिल थियो आहियां। त असांजे ठुल जे अंदरि ख़ासि करे C सेक्शन ऐं बाहू खोसो ऐं ठुल शहर जे अंदरि जेके वारदातूं थियनि थियूं पियूं, इन में पुलिस जी जेका असां गफ़लत नज़र अचे थी पई। असां SSP साहिब खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त इन मज़लूमनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं इन बदअमनी खे पुंजो ॾियणु उन्हनि जो ज़िम्मो आहे। ही ज़िम्मेदार आहिनि अमन अमान खे क़ाइमु कराइण जा। ऐं हिन एहतजाज जेका खोसा बिरादरी कई आहे, जमीतुल उलमा इस्लाम जो भरपूर साथ हिननि सां रहंदो। जेकॾहिं इहे मामलात, इहे जेका असां बदअमनी न रुकी त हिकिड़ो वॾो एहतजाज थींदो, जंहिंमें जमीतुल उलमा इस्लाम जा हज़ारे कारकुन में शामिल थींदा। थियो आहे ॻोठ जेको आहे चूक लाशारी में C सेक्शन थाणे मां मासूम मज़लूम अमर न्याणिया, उनजा बेवा ऐं उनजा माज़ूर ॿारड़ा आहिनि। उन्हनि जे घर मां चोरी वाक़ियो। इन खां अलावा ॻोठ वाहिद भाई खोसे बाहू खोसे हद मां चोरी जो वाक़ियो। उन खां अलावा C सेक्शन मां असांजो चाचो आहे, अखियुनि खां माशा कमज़ोर आहे तमामु, उनजे घर में घिरिया आहिनि। A सेक्शन ठुल में उनखे जेको आहे घर में घिरिया आहिनि, ॿारनि ते न्याणियुनि ते तशदुद कयूं, उनजे घरों धाड़ो खणी आहे। उन्हनि जो जेको आहे पुलिस वारनि FIR बि सही न कढिया, उन्हनि चोरी वाक़ियो ॼाणाए छॾियो। हिन महिल ते उन्हनि जो बि का बि तुदारक न थियो आहे। उन खां अलावा हे ॻड़ी सन थाणे मां जेको आहे हाफ़िज़ साहिबु आहिनि, हाफ़िज़ुल क़ुरान आहिनि, इन जे घर मां बि जेको आहे चोरी जो वाक़ियो, का बि जेको आहे न हिते लाइन
कानून जो को बि हिते फोर्सिस कुछ भी नज़र नथो अचे पियो साईं। असां चऊं था पिया त IG सिंध DIG लाड़काणा ऐं SSP जेकाबाद जेको आहे इन वाक़िअनि ते फिलफोर नोटिस वठनि ऐं असांजे हदनि में जेके न ईमानदार ऑफिसर मुक़ररु कया वञनि ऐं बदनामी जो जेको फिज़ा आहे उहो ख़तमु कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां एहतजाज करण जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि SSP जेकाबाद ऐं DIG लाड़काणा खां मुतालबो कयो त ठुल तालुके जे अंदरि वधंदड़ बदअमनी ऐं चोरियुनि ते ज़ाब्तो आंदो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली दूओ, जेकब न्यूज़ ठुल।